लिखे तो त महीनो पहिरियों मुंहिंजो दोस्त मूंखां एॾो सेट हुयो, अलाए कंहिंजी ॻाल्हियुनि ते अची मूंखे छॾे हले वियो। हाणे मां उनखे परचाण जी बि कयां थो, मां पंहिंजी ग़लती बि मञां त फिर बि मूंखे पंहिंजो खोन थो करे, मां छा कयां? शेख ज़ुबैर ॾिस त एॾी या रब्बुल आलमीन हिनखे सबर ॾे, सबर ॾे मुंहिंजा रब, इन इंसान खे सबर ॾे। यादि रखो ए इंसान हो जेको ॿियनि जे चवण ते तव्हांखे छॾे, उहो तव्हांजो हुयो ई कोन। जेको ॿियनि जे चवण ते अची करे तव्हां सां फिटाए, उहो तव्हांजो हुयो ई कोन। इहो शैतान इब्लीस आहे जेको विस विसा दिमाग़ बि ॾींदो अथई, इहो बि उन वक़्त में ॾींदो अथई जंहिं वक़्त में ख़ुशी हूंदी आहे त काश हे अॼु मूंसां गॾु हुजे हा न। जीअं अॼु ईद जो ॾींहुं आहे, हेॾी ठहियलु हुजे हा त अॼु हेॾे वॼो आहे घुमण। अलाह जो कसम, इहे वीचारा ॾाढा मजबूर हूंदा आहिनि। 3 ॾींहं 4 ॾींहं मोटरसाइकिल जी ट्यूनिंग अलॻि कराईंदा आहिनि, 3 ॾींहं अलॻि अवल कराईंदा आहिनि। हा अवल यादि रखो, हे इंसान जंहिंखे घणा इलाज कंदो उहो इंसान मथे चढ़ी वेंदव जबल ते। लहण में ॾाढी ॾुखियाई थींदी आहे उन इंसान खे। उनखे लहण जे लाइ तव्हां पाण खे दूर कयो, दूर दूर दूर, उनजे क़रीब न वञो। क़रीब वेंदो त उहो इंसान जीअं न कबूतर आहे, कबूतर खे पकड़ण जे लाइ कबूतर अॻिते ईअं वठा कंदा अॻिते आख़िर पर करे उॾी हलियो वेंदा, वरी ॻोल्हियो ई न लभंदो आहे। हे बि ईअं ई अथव, कबूतर जे कॾहिं लॻंदो न पोइ वरी यादि रखजांइ, यादि रखजांइ, जाॾे सफ़र कंदे ॾाढी तकलीफ़ मिलंदी, किथे पंहिंजे माइटनि जे घर बि राति राति ॾाढी तकलीफ़ मिलंदी, उहो यादि हूंदई। अलाह जो कसम, छो उन्हनि जा ख़्यालात तव्हांखे तबाह ऐं बर्बादु कंदा, न त तव्हां जहिड़ा पका आहियो न, अलाह थो ॼाणे। बसि कर, जेतिरो झुके सो काफ़ी आहे, वधीक न झुक। छो झुकण सां बि इंसान जी कमज़ोरी पैदा थींदी आहे, कमज़ोरी। हुनखे न कंहिं कम में मज़ो ईंदो आहे, न वरी कंहिं ॻाल्हियुनि में हुनखे मज़ो ईंदो आहे, न वॾनि जी नसीहत तोखे वणंदी, न घर जी मानी तोखे वणंदी, न घर में जेके वीचारियूं मायूं पोची ॿुहारी थियूं कनि, न उहे तोखे वणंदई। छॾे ॾे उन्हनि मंडनि खे जेके तोखे कुझु सम्झनि ई कोन था। अब्बा हा, पंहिंजी ज़िंदगी खे ठाहे। रब ज़ुल जलाल वल इकराम इंसान खे अशरफुल मखलूक, हाय मां सदको वञे मुंहिंजा रब, रब ज़ुल जलाल वल इकराम इंसान ज़ात सां 70 मौत बराबरि में बियार, काफ़िला ठाहे बियार। उन्हनि जो प्यार गॾु कंदे न, उहो बि कुझु असरु न ॾेखारींदी। रब ज़ुल जलाल वल इकराम उन 70 माइरनि खां वधीक 70 गुना ज़्यादा रब पाक हिकु इंसान सां थो प्यार करे। हक़ या रब्बुल आलमीन, हक़।